अस्सलाम वालेकुम, मां असलम हैदर। चोलिस्तान कैनाल बाबति अॻु में बि असीं तव्हांजे साम्हूं शयूं रखंदा रहियूं। तव्हांजा अंग ख़र्च चोलिस्तान में हिन वक़्तु छा थी रहियो आहे, 6 महीना 8 महीना अॻु बि तव्हांजे ॾाढो सभु शयूं रखंदा अचूं था। त चोलिस्तान में सिंध समूरी सरापा एहतिजाज आहे। उन बावजूद बि चोलिस्तान में केतिरे वक़्त खां वठी उन हद जो कमु हलंदड़ आहे, जंहिंमें हिन वक़्तु बि अगरि ताज़ी शइ ॾिसबी त 2 लख एकड़नि ताईं त रुॻो उतां जी कणिक लथी आहे ऐं ॿिया फ़सुल लथा आहिनि। फ़सलनि ते त लाज़मी आहे ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ते बि कंहिंखे एतिराज़। मामिलो जेको सिंध जो आहे उहो आहे त सिंधू दरिया जो पाणी चोरायो वेंदो। इन अहम मामले ते पाणी चोराई करण लाइ पाणीअ खे कीअं ओसि ताईं पुॼायो वेंदो, उन जे लाइ सीरियस प्लानिंग सिंध एहतिजाज करे रही आहे। एतिरे क़दुरु सिंध गवर्नमेंट बि एहतिजाज कयो आहे, जेको बि नाले मात्र आहे, पर उन बावजूद बि हू पंहिंजे होड ते क़ाइमु आहिनि ऐं पंहिंजे ज़िद ते क़ाइमु आहिनि। त उहो चोलिस्तान में उहो साम्हूं तॾहिं थो असांखे नज़र अचे जॾहिं इन एतिरनि एहतिजाजनि बावजूद बि अगरि पंजाब जी वज़ीर आला जेकी जमहूरियत जी जेके दावा कंदड़ आहिनि नवाज़ लीग, उन जी वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं आर्मी चीफ, उहे उते पुॼनि था ऐं रिथा जो इफ़्तिताह कयो थो वञे, जंहिं मां इहो वाज़े आहे त उहा जेकी चोलिस्तान आहे ज़मीन उतां जी जेकी 66 लख एकड़ ऐं 80 लख एकड़नि ताईं, उहा समूरी आबाद हर सूरत में कई वेंदी। उन जे लाइ असल जेको मामिलो मां तव्हांजे साम्हूं आणियां पियो त हीअ त रिथा उन जो इफ़्तिताह थी वियो ऐं तव्हांजे साम्हूं सभु शयूं अची वियूं आहिनि, पर जेके इन्वेस्टर्स आहिनि उन्हनि शइ रखी आहे साम्हूं, मुतालबो रखियो आहे वज़ीर आज़म आॾो या जेकी मरियम नवाज़ ऐं आर्मी चीफ पुता, उन्हनि ॾाढो इन्वेस्टर्स जो मुतालबो आहे, आबादगार जेके उते आबाद कनि था उन्हनि जो मुतालबो आहे, फॉरेन इन्वेस्टर्स उन्हनि जो मुतालबो आहे। सभ खां जेको वॾो मुतालबो आहे, उहो सभ खां जेको वॾो मुतालबो असांजा कन्फर्म ज़राए था ॿुधाइनि ज़रिया, त उहो उन्हनि रखियो आहे त पाणी किथां ईंदो, पाणी असांखे पाणी ॾियो। छो जो जेको उते पाणी माहिर जेके ज़मीन ते उते कमु कंदड़ आहिनि, जेके माहिर आहिनि, उहे ख़ुदि पंजाब जा माहिर आहिनि। डॉक्टर मोहम्मद सजाद इंतिहाई अहम ॻाल्हि कई आहे त हुन जे मुताबिक़ हू थो चवे, डॉक्टर मोहम्मद सजाद थो चवे त अगरि आबे ज़मज़म बि हितां निकिरी अचे, उहो बि 3 सालनि खां वधीक उहो इस्तेमालु नथो करे सघिजे। 1.5 साल थी चुको आहे, 1.5 साल अञा बाक़ी आहे। उन जे लाइ समूरे इन्वेस्टर्स खे ॻणती आहे त हाणे जेकी ही चोलिस्तान में इन्वेस्टर्स आहिनि, प्रोजेक्ट साइन कया विया आहिनि, सॼी दुनिया जा उहे इन्वेस्टर्स उते पहुतल आहिनि, उन्हनि खे जेको इंतिहाई जेको फस्ट उन्हनि शइ रखी आहे, उहा पहिरें नंबर ते रखी आहे पाणी, ॿिए नंबर ते उन्हनि रखी आहे त असांखे रोड रस्ता जल्दी ठाहे ॾिना। रोड रस्तनि जो उते कमु हलंदड़ आहे, 300-400 किलोमीटरनि ताईं कमु हली रहियो आहे। उन खां अलावा बि कमु तेज़ी सां उते हलंदड़ आहे ऐं उन खां अलावा ॿियनि शयुनि ते जंहिं ते कमु थिए पियो उहो बि तेज़ी सां उते हलंदड़ आहे, जंहिंमें 5000 एकड़नि ते ॿधल स्मार्ट एग्रीकल्चर फार्म आहे, जेको जदीद मशीनरी उतां जे इन्वेस्टर्स खे ॾिनी वेंदी, ॿिज ॾिना वेंदा, ॿियो जेको समूरो सामान उन 5000 एकड़ जेको एग्रीकल्चर जेके स्मार्ट एग्रीकल्चर फार्म आहे उन में रखिया विया आहिनि। ऐं उन खां अलावा एॾो वॾो उते ठाहिया पिया वञनि ऐं ग्रीन एग्री मॉल उते ठाहियो पियो वञे। सर्विस जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि जे लाइ उते वॾा जेके इदारा आहिनि उन्हनि जा उहे ठाहिया पिया वञनि ऐं एग्री रिसर्च सेंटर उहे पिणु वॾी तादाद में उते जदीद अंदाज़ में ॿाहिरी दुनिया जे उन्हनि जी सीड़प आहे उन्हनि खे अॻियां रखी करे उहो बि उते सेंटर बि रिसर्च सेंटर ठाहिया पिया वञनि। ऐं इन खां अलावा ॿिया जेके उतां जा जेके बि पेट्रोल पंप आहिनि, बैंकूं आहिनि, रोड रस्ता आहिनि, उहो समूरनि जो हिकिड़ो ॼार विछायो पियो वञे, जेके असीं हमेशह ॻाल्हि बि कंदा रहियूं। पर इन में जेको इंतिहाई अहम मामिलो साम्हूं अचे थो, उहो मामिलो इहो आहे त पाणी किथां ईंदो। पाणीअ जे लाइ मुतालबो कयो वियो आहे, जेके बि इन्वेस्टर्स आहिनि त असांखे पाणी फ़राहम कयो वञे। पाणीअ खां सवाइ असांजो उते फ़सुलु न थींदा ऐं असीं उहा रिज़ल्ट न वठी सघंदासीं। जेके उतां जा इन्वेस्टर्स आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त फ़क़ति जेको कणिक आहे उनखे 50 पाणी था अचनि। अगरि 50 पाणी उनखे अचनि था
त उहो पाणी तमामु वॾी तादाद में उते खपंदो। उन लाइ चोलिस्तान जेको केनाल आहे उन ते तेज़ी सां उते कमु शुरू कयो वियो आहे। सिंध केतिरो एहतिजाज कयो, सिंध सरापा एहतिजाज रही, ऐं इहे अॻुवाट ई तव्हांखे असां ॿुधायोसीं त हीअ किथे मीटिंग्स थियूं, तव्हांजे साम्हूं लेटर्स बि खणी आयासीं त हीअ किथे मीटिंग्स थियूं ऐं कंहिं मंज़ूरी ॾिनी। इहो जुलाई में अॻुवाट ई 2023 में इहो थी चुको हो। ऐं उन खां पोइ अॼु इन ते आहे त तेज़ी सां चोलिस्तान केनाल ते कमु हली रहियो आहे। ऐं जेकी मार्केटिंग हेड आहे उतां जी मैडम खुशबू उन जो नालो आहे, उन ॿुधायो आहे त उहो जेको उतां जा इन्वेस्टर्स आहिनि, जेके उतां जा जिन सीड़प कई आहे कंपनीज़, उन्हनि सां असीं वाइदो कयो आहे त 3 सालनि जे अंदरि ॿियूं समूरियूं सहूलियतुनि सां गॾु चोलिस्तान केनाल बि मुकमल करे उन्हनि जे हवाले कयो वेंदो। हाणे उन ॻाल्हि खे बि साल गुज़री चुको आहे, यानी ईंदड़ 2 सालनि जे अंदरि इहो चवे थी त 3 साल जो, पर हू थी चवे मैडम खुशबू जेकी तव्हांजी मार्केटिंग हेड आहे ग्रीन इनिशिएटिव जी, उहा ॿुधाए थी त इहो त असीं उन्हनि सां 2-3 सालनि जो टाइम रखियो, पर असांजो प्रोग्राम आहे त इन खां बि अॻु में अञा बि जल्दी असां इहो मुकमल करे इन पाणीअ जी रिथा उन्हनि जे हवाले कयूं। सिंध किथे बीहंदी? सिंध जो पाणी गुडूअ खां वठी कोटी डाउन स्ट्रीम शुरू थींदी, सिंधू सुकंदो, सॼी सिंध बड़बांग थींदी, बर्बाद थींदी, सिंध जूं ज़मीनूं बंजर थींदियूं, सिंध जो माण्हू पीअण जे पाणीअ खां इहे हितां जे इंसानी जेके बुनियादी हक़ आहिनि उन में सभ खां वॾो पुछड़ी वारनि जो हक़ हूंदो आहे, उहो उन ते उते धाड़ो हयो पियो वञे। ऐं उन जी प्लानिंग आहे, सॼी सिंध एहतिजाज करे रही आहे, पर उन बावजूद बि उते उन खे कंट्रोल, उन जेको सिंध जो मुतालबो आहे उन ते उहो अमल न पियो करे, केर बि उन जो नोटिस नथो वठे। इन खां बि इंतिहाई अहम जेकी मां तव्हां सां ॻाल्हि कयां त हिन भेरे अॻ में पंजाब हुकूमत आपाशी उतां जो खातो, उतां जा जेके पाणी माहिर आहिनि, उन्हनि जेकी ब्रीफिंग ॾिनी ऐं अंग अखर ॾिना हुआ गवर्नमेंट, त 27 मिलियन एकड़ फुट सिंधु दरिया मां पाणी समुंड में ज़ाया थी रहियो आहे। उन खे जवाज़ ॾियण लाइ असीं मंज़ूरी वरिती आहे ऐं उन जे करे चोलिस्तान केनाल ठाहे पियूं, छो जो पाणी ज़ाया थी रहियो आहे। हाणे ताज़ो जेको आर्मी चीफ ऐं वज़ीर आला पंजाब, त हाणे इतला इहे आहिनि त उन्हनि खे जेकी ताज़ी ब्रीफिंग ॾिनी हुई आहे त हींअर ताज़ो बि 21 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। सॼी सिंध असीं सभिनी खे ख़बर आहे, सहाफ़ियुनि खे, वकीलनि खे, पढ़े गढ़े माण्हुनि खे, आम माण्हुनि खे, त छा हिन वक़्तु कोटड़ी डाउन स्ट्रीम मां समुंड में पाणी ज़ाया थी रहियो आहे? बिल्कुलु बि न। ठट्टो, बदीन, जेके बि हितां जा जेके पुछड़ीअ जा असांजा इलाइक़ा आहिनि, डाउन स्ट्रीम जा, खारो छाण हुजे, केटी बंदर हुजे, उहा तेज़ी सां समुंड मथे पियो अचे। लखे एकड़ समुंड ज़मीन खे गिड़काए चुको आहे ऐं तेज़ी सां अॻियां वधी रहियो आहे। एतिरे क़दुरु जो ईंदड़ वक़्त में हैदराबाद ऐं ईंदड़ वक़्त में मुख़्तलिफ़ जेके शहर असांजा अचनि था, मिसाल ठट्टो शहर, बदीन शहर, को हैदराबाद शहर, इहे बि समुंड जे करे तबाह थी सघनि था इन हद जो। ऐं ताज़ो वरी ब्रीफिंग इहा ॾिनी थी वञे त 21 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। इन सूरत हाल में ही जेके अंग अखर मुंहिंजे साम्हूं आहिनि, जेकी ब्रीफिंग्स कूड़ ते ॿधल अॻ में बि ॾिनियूं वियूं, हाणे बि ब्रीफिंग कूड़ ते ॿधल ॾिनियूं वियूं आहिनि, उन खे अॻियां रखी करे ही इफ़्तिताह कया पिया वञनि, जंहिंसां सिंध तमामु वॾो नुक़सानु थींदो, सिंध तबाही जे वर चढ़ंदी। ऐं जेके हिकिड़ी कंपनी आहे, उन जो जेको हेड आहे उहो जनरल एहसन भट्टी साहब आहे, उहो उन शयुनि खे मॉनिटर करे रहियो आहे। लैंड इंफॉर्मेशन डिपार्टमेंट ठाहियो वियो आहे, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स ठाहिया विया आहिनि, जंहिं ते मुख़्तलिफ़ जेके रिटायर्ड जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे उते मुक़ररु कयो वियो आहे त कीअं बि करे हिन रिथा खे मुकमल कयो वेंदो। हाणे बुनियादी हक़ क़ौमुनि जा ऐं जेके किरोड़े इंसान रहनि था, उन खे बंजर बणाइजे, उन खे तबाह करे आइन इजाज़त नथो ॾिए, 1991 जो अकार्ड उहो इजाज़त नथो ॾिए, इंसानी हक़ इन खे इजाज़त नथा ॾियनि, त कंहिं क़ौम जो या कंहिं हेॾे किरोड़नि जी आबादीअ जो पाणी तव्हां रोके ऐं उते वञी चोलिस्तान खे जेको तबाह थियल आहे उन खे आबाद कजे। हाणे डॉक्टर मोहम्मद सजाद जेकी आहे उहो सर्वे उते करे रहियो आहे, इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे, उहो गवर्नमेंट जे तरफ़ां उते मुक़ररु आहे, पर उहो इंतिहाई ॿुधाए रहियो आहे त हितां जी ज़मीन जेकी आहे उहा कीअं आहे ऐं उन जो जेको लेवल आहे उहो छा आहे। उन बाबति इंतिहाई अहम उहो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उहो आबे ज़मज़म जो पाणी बि हितां निकिरी पए त 3 सालनि खां वधीक इस्तेमालु नथो थी सघे।
हिन सूरत हाल में सदर किसान इत्तेहाद आहे ख़ालिद मोहम्मद खोखर, उहो पंजाब जे किसान इत्तेहाद जो सदर आहे। उन जो बि चवणु आहे त हू तेज़ी सां कमु कंदा ऐं उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त उन्हनि खे पाणी ॾिनो वञे फौरी तौर ते, त जीअं असीं तेज़ी सां हिते कमु कयूं। हाणे फॉरेन इन्वेस्टर्स आहिनि, हीअ मुंहिंजे साम्हूं अंग अखर आहिनि ऐं रिपोर्ट्स आहिनि, त उहे पहुची चुका आहिनि। कणिक कपह उहा उनखे तमामु वॾे पाणी जी ज़रूरत आहे। कपह खे अञा पाणी वधीक थो खपे, कणिक खे पाणी थो खपे, ऐं इन खां अलावा कमंद उते पोखियो पियो वञे, उनखे बो आहे, मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे तेज़ी सां उते फ़सुल बि अची रहिया आहिनि। हाणे ॿाहिरी दुनिया में जदीद मशीनरी बि आहे जेकी असां वटि हमेशह सिंध में ट्रैक्टर ट्राली वीचारो असांजो आबादगार आहे, उहो जेको फ़सुलु खणंदो आहे उन खां 5 ॾहूं ते हुते मथे खणंदा, ऐं हितां जो जेको असुलु हारी आहे आबादगार आहे उहो भोगींदो, उहो परेशान थींदो, ऐं आम माण्हू जेको आहे हितां जो उहो बि भोगींदो। सो हिन मामले ते त क़ानूनी हवालनि सां जेके CCI आहे ऐं ख़ुदि सिंध हुकूमत खे हिन ते तमामु वॾो सीरियस हाणे वठिणो पवंदो, छो जो हीउ मामिलो सिंध हुकूमत पीपल्स पार्टी इत्तेहादिया सदर ज़रदारी साहिबु उते आहे, पीपल्स पार्टी जी हिते हुकूमत आहे, सिंध मां लाज़मी आहे पीपल्स पार्टी जो बुनियादु हीअ हितां खटे था अचनि, त इहे अगरि हिन मामले ते सिंध जो केस सही न रखियो वियो ऐं हीअ शयूं ठही थी वञनि त सिंध में ईंदड़ वक़्त में तमामु वॾी तबाही ईंदी, एॾी वॾी तबाही ईंदी जंहिंजो सोचे बि नथो सघिजे। असीं हिन अहम मामले ते, चोलिस्तान जे हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल मुख़्तलिफ़ हवाला अंग अखर तव्हांजे साम्हूं ज़रूरु खणी ईंदासीं, त जीअं तव्हांखे ख़बर पइजी सघे त हीउ केतिरो इंतिहाई अहम मामिलो आहे ऐं उन मामले मां उनखे केतिरो सीरियस वठणु घुरिजे त जीअं सिंध जेकी आहे उहा तबाहीअ खां बची सघे। महिरबानी।